अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ालन खुश आहियो। कहिड़ा तबियत सही आहे। उम्मीद तो क्या सब ठीक हूंदा। ऐं अॼु जो व्लॉग जेको हूंदो उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे जुमन व्लॉग, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं सुठा सुठा व्लॉग ठाहींदो आहियां। ऐं मुंहिंजी महिनत खे ज़ाया न कयो ऐं जुमन व्लॉग खे सब्सक्राइब कयो। उम्मीद त सभु ठीकु हूंदा। ऐं अॼु जो जेको व्लॉग आहे उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्तों हींअर असां वञूं था। ही मुंहिंजो दोस्त आयो आहे माशूक चांडियो। माशूक साहब तव्हांजो छा आहे चवणु? अब असांजो चवण इहा त असांजी कॉलोनी वीचारे ग़रीब मज़लूम आहिनि माण्हू वीचारा ॿुॾनि पिया। उन जे कमनि सां असां अमली कम निकिता आहियूं। उन कमनि सां असां वीचारनि जी असां पंहिंजी महिनत जारी रखंदा। महिनत जारी रखंदा इंशाल्लाह। अमली कम ऐं ग़रीब वीचारा ॿुॾनि पिया। सॼी बोड अची वई आहे। हैदराबाद चांडियो साहब, इमरान चांडियो साहब, आमिर चांडियो साहब जे सां गॾु आहे। जी हाँ दोस्तों, ही ॾिसो डिस्पोज़ल ते आया आहियूं। डिस्पोज़ल ते ही ॾिसो सॼी कॉलोनी जो पाणी। ही चो तरफ़ पाणी जेको फ्री गिरी अचे पियो उहो ॾिसो ही अचे पियो आहिस्ता आहिस्ता। ही ॾिसो सघो था, ही ॾिसो आहिस्ता आहिस्ता हले पियो। ऐं मोटर बि हलनि पिया, सभु चालू आहिनि मोटर वग़ैरह। ही दोस्तों ॾिसो ही सकरन रोड आहे, नओं नाको। ही एचम खोजा रोड। इन एचम खोजा स्कूल में ग़रीब माण्हू वीचारा जेके बि आहिनि ॿोॾ मुतासिर हुए हींअर हिते रहनि था। सभु अलाह पाक उन्हनि जी मदद फ़रमाए ऐं अलाह कंदो त साॻे पंहिंजे घरनि ते वापसि वेंदा। ऐं हीउ ॾिसी सघो था पाणी केॾो आहे। अलाह रहम करे। अलाह साईं बाज करण वारो आहे, रब रहीम आहे, रब करीम आहे। हीउ ॾिसी सघो था। हीउ ॾिसो केॾो पाणी आहे। हीउ नवाबशा शहर आहे। हीउ ॾिसो ही काफ़ी माण्हुनि जूं गाॾियूं बंदि थी वञनि थियूं। काफ़ी माण्हुनि जा रक्षा ख़राब थी था वञनि। ही ताज पेट्रोल पंप, मशहूरु नवाबशाह जो आरटी रेस्टोरेंट भी हिते ई आहे। ही साम्हूं नओं हॉस्पिटल सिटी केयर ही सेंटर नओं खुलियो आहे। जी हाँ दोस्तों, ही बरसाति जे करे ट्रैफिक जाम लॻी पई आहे। ॾिसो बरसाति जे करे। ही जिते पुल आहे, पुल जीअं चढ़ंदा आहियूं ही उहो रोड आहे। तव्हां ॾिसी सघो था हिते काफ़ी कारोबारी माण्हू कारोबार कनि था। पर हीअ अञा ताईं ॾिसो पाणी बीठो आहे केॾो। अल्लाह रहम करे। हीअ ॾिसो हीअ हाणे पुल, ही पुल ते असां चढ़ूं पिया। हीअ पुल ॾिसो साफ़ लॻी पई आहे। जी हा दोस्तों, सलामत जो ख़ुशि जो जिते हुजो आबाद हुजो। हींअर आयासीं असां पुल ईअं सम्झो जेको आहे हैदराबाद जो अलमंदर। पर इहा असां ग़रीबनि जो नवाबशाह जो पोइ पुल जे मथां ईअं सम्झो असांजो बि जाम अलमंदर आहे। अलमंदर आहे ॿुधायो ख़ुशि आहियो। कहिड़ा बरसाति मौसम आहे, इंजॉय कयूं था। असां गॾु सोएब चांडियो। सोएब भाई छा हाल आहे? इंजॉय करी पियो छा? अच्छा आया आहियूं पुल जे मथां। माशाल्लाह मौसम बि ॾाढी प्यारी आहे। हा इन करे वरी अॼु मूड थी वियो आहे त थोरो शहर जो सैर कयूं। बरसाति खां बचें। माशाल्लाह बरसाति खां असां अलाह शुक्र आहे बचियासीं। पर ग़रीब वीचारा कोन। हा बसि ग़रीबनि जो अलाह ग़रीबनि जो मेला आहे। सही सही। इन करे हेठां रेलवे स्टेशन आहे पटरिया। ईअं सम्झो जेको आहे ग़रीबनि जो अलमंदर। ग़रीबनि जो अलमंदर। हा भई शाम जे टाइम ते हिते अचो, तव्हांखे एॾो सुकून मिलंदो छा ॿुधायांव। हा भई ॾाढो मज़ो आहे। हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं मंदरु। हे ॾिसो ॾिसो केॾो ख़ूबसूरत मंदरु आहे। हींअर असां पुल जे मथां बीठा आहियूं। ही पुल जे हेठां जेके मंज़र आहिनि ही ॾिसी सघो था तव्हां। ही साम्हूं अलाह वारो चौक, अलाह वारो चौक जीअं पुल लहंदा आहियूं। ही माशाल्लाह मशहूरु चौक आहे असांजो अलाह वारो चौक। ही प्रेस क्लब वारो रोड। हलूं था हाणे कायदेवाम यूनिवर्सिटी। ऐं उहा बि तव्हांखे कायदेवाम यूनिवर्सिटी ॾेखारींदासीं। ही जेका सॼी कायदेवाम यूनिवर्सिटी जो लुक आहे। ही ॾिसो कायदेवाम यूनिवर्सिटी। माशाल्लाह हिते परे परे खां स्टूडेंट पढ़ंदा आहिनि।
हाँ दोस्तों 0 पॉइंट नवाब शाह असां पहुची चुका आहियूं। ही ॾिसी सघो था उनजा लुक 0 पॉइंट नवाब शाह जा केॾा ख़ूबसूरत लुक आहिनि माशाल्लाह। ही दोस्तों ग़रीबनि जा घर आहिनि, ॾिसी सघो था परे परे जेके ग़रीब वीचारा रहनि था, वॾी मुश्किल सां जेके ठाराइनि था घर वीचारा, उन्हनि जा ॾिसो कीअं पखड़ा वग़ैरह ही सभु रोड ते वीचारा आया आहिनि। पंहिंजो माल वग़ैरह सभु रोडनि ते ॿधी पाण बि रोडनि ते वेठा आहिनि वीचारा, अल्लाह रहम करे। ही ॾिसो केॾो पाणी अची वियो आहे हिननि जे ॿनिनि ते, हिननि जे घरनि ते। बसि अल्लाह रहम करे, अल्लाह पाक बाज़ारो आहे, अल्लाह पाक रहम कंदो। सभु दुआ घुरो अल्लाह पाक खां, अल्लाह पाक रहम करे। जी हाँ दोस्तों, अॼु जो व्लॉग हिते कंदासीं ख़तमु। ऐं जुमन व्लॉग खे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में तव्हां सां मिलंदासीं ऐं जुमन व्लॉग खे ॾींदा इजाज़त। थैंक यू दोस्तों।